खबर पई छोकरी के घर में जहर किए मिलियो? बाबा हुन पाण पीतो हूंदो। छो पियंदी पाण जहर? जॾहिं इहो किस्सो ई ख़तम थी विया त पोइ इहे ॻाल्हियूं छो था कयो? भाई मारू मसलो खत्म ना है थियो, अञा शुरू ही हाणे थींदो। इन ॻाल्हि जो नवाब खान असां खां फ़ैसिलो छिकींदो। तव्हां छोकरी जे पीउ खे नथा सुञाणो, वो वॾो क़ुरानी ऐं फराडी माण्हू आहे। विच फ़ैसिले में अची पंहिंजी छोरी खे बीहारींदो ऐं रखंदुसि भलो साईं मथे ते ऐं वठंदुसि शाहिदी। पोइ ते कूड़ जी का बि गुंजाइश कान रहंदी। जेकॾहिं उन छोकिरीअ जो इशारो तव्हां टिनी मथां कंहिं हिक जे तरफ़ थियो ऐं उन फ़ैसिले में जेकॾहिं मुंहिंजे मथां का आङुर खजी त यादि रखो, मूंखे कसम पैदा करण वारे जी ज़ात जो तव्हां टिनी मां कंहिंखे बि ज़िंदा कोन छॾींदुसि। भाॼाई जीअं छोकिरी असां वटि पनाह वरिती उनखे ज़हर मिलियो, मसलो त थींदो न। नैना जीअं घर असांजे आई न पाण सां गॾु असांजे लाइ बि मसला पैदा करे वई आहे। हू त हितां जान छॾा हली वई, वेंदे वेंदे सॼो मसलो असांजी गिची में विझी वई। हाणे ॿुधाए लिमा त कॾहिं निकाह जी तारीख़ रखूं? वॾा बाबा तव्हां मालिक आहियो, मां तव्हांखे रोकियां कोन थो, हू तव्हांजी अमानत आहे। वॾा बाबा छोकिरी अञा सदमे में आहे, लफ़्ज़ नथी ॻाल्हाए सघे ऐं रुगो ख़ामोश ख़ामोश थी रहे। मां पाण परेशान आहियां। भई त सुठी ॻाल्हि आहे न, ख़ामोशीअ में निकाह करे घर वठी ईंदोसांसि। जे सदमे मां निकिती ऐं ॻाल्हाइण शुरू कयईं त पोइ राज़ी केरु कंदो? वॾा बाबा इहा बि सुठी ॻाल्हि कान्हे। छोकिरी हाणे सफ़ा लाश थी वई आहे। छा तव्हां हुन सां शादी कंदो? मां 2 ॾींहं सब्र कयां थो, तेसि ताईं तव्हां छोकिरी खे संभालियो। राति ॾींहुं ख़्यालु कयोसि, ईअं न थिए जो ॾेढ टाकोड़ो ऐं करे बर्म। वॾा बाबा हाणे दोॾा खुलियल आहिनि, राति जो कड़न कुॾन में हुनखे बंदि करे ऐं पोइ सुम्हंदो आहियां। जेसि ताईं मुंहिंजो निकाह नथो थिए तेसि ताईं घर ॿाहिरां 2-3 माण्हू बीहारे छॾ, ठीकु आहे? सुठा न? जेको हुकुम दादा। मां ने वादल ऐं डोलूअ खे लीमे जे घर के ॿाहिरि बीहारे थो छॾियां। वॾा बाबा माण्हू बीहारण जी का ज़रूरत कान्हे, अखियूं ऐं कन मुंहिंजा हींअर खुलियल आहिनि, तव्हां खुटको न कयो। मूंखे ख़बर आहे तूं केतिरो होशियार ऐं चालाक आहीं। हाणे वञे छोकिरीअ खे तयारु कर, वधि में वधि मां 1 हफ़्तो सब्र करे सघां थो, इंतज़ार करे सघां थो। उन खां पोइ मां तुंहिंजो को बि बहानो न ॿुधंदुसि। वॾा बाबा को बि बहानो कोन्हे, तव्हां अॼु ई निकाह विझी वठी वञो। पर माण्हू खिलू कंदा ऐं छोकिरी जी हालत उहा आहे ई कान जो हुनजी शादी कराइजे। ठीकु आहे, तूं 1 ॾींहुं ॾिस, न त कंहिं सुठे डॉक्टर खे ॾेखारियूं था, जेको बि दिमाग़ी मसइलो हूंदुसि उहो हल थी वेंदो। वॾा बाबा अलाह कंदो हाणे डॉक्टर खे ॾेखारण जी ज़रूरत ई कान पवंदी, अलाह कंदो ठीकु थी वेंदो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।